अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर्रा बाला किसो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 4। हज़रत अब्दुल मुतलब जे नज़दीक तमामु घणो ज़्यादा अज़ीज़ ऐं प्यारो हुयो, पर उनखे लेटाए ज़बह करण जो इरादो कयो। जॾहिं इहा ख़बर कुरैश जे अकाबरनि खे पई राय सभई गॾु थी विया। हज़रत अब्दुल मुतलब खे उन जे इरादे खां रोकण जी कोशिशि करण लॻा। हज़रत अब्दुल मुतलब जो औरतूं रुंवटियूं पिटींदियूं आयूं पहुची वयूं ऐं जनाब अब्दुल मुतलब जी धीअ आतिका चयो, बाबा ॿिन्ही पंहिंजे ख़ुदा जे विच में पंहिंजे फ़र्ज़ंद जे बारे में उज़ुर क़ाइमु करियो। हज़रत अब्दुल मुतलब जन फरमायो, इहो उज़ुर कहिड़ी तरह? आतिका चयो त तव्हांजा उठ हरम में चरंदा आहिनि, उन्हनि जे ऐं पंहिंजे पुट जे विच में कुरह कणूं विझो। हर भेरे ज़्यादा उठ कुणे में विधाऊं एसी ताईं जेसी ताईं ख़ुदा राज़ी थिए। हज़रत अब्दुल मुतलब 10 उठ हज़रत अब्दुल्ला जे विच में विझिया, कुणूं कुणूं पाता। कुणूं हज़रत अब्दुल्ला जे नाले निकितो, वरी 10 उठ इज़ाफ़ो कयाई त कुणूं वरी बि हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम जे नाले निकितो। एसी ताईं जो 100 उठनि जो इज़ाफ़ो थियो त कुणूं हज़रत अब्दुल्ला अलैहिस्सलाम जे नाले निकितो। इहो ॾिसी इहो कुरैशनि तकबीर जी सड़ा बुलंद कई, अहिड़ी तरह जो मके जा जबल बि रुॾी विया। हज़रत अब्दुल मुतलब चयो, जेसी ताईं 3 मरतबा उठनि जे ऐं कुणूं न निकितो, उठनि जो कुणूं न निकितो, तेसी ताईं हरगिज़ हज़रत अब्दुल्ला जिन खे दस्तर बरदार कोन कंदुसि। अहिड़ी तरह सां वरी बि ॿिन्ही जे विच उठनि जे नाले कुणूं निकितो। पोइ हज़रत ज़ुबैर ऐं हज़रत अबू तालिब ऐं उन्हनि जे भेणुनि हज़रत अब्दुल्ला जिन खे हज़रत अब्दुल मुतलब जे हथनि जे हेठां छिके कढियो। उन जे नूरानी जिस्म ॾांहुं गंढ खल ज़मीन घिसकंदी हली वई। खल ज़मीन ते घिसकंदी हली वई हुई। उन्हनि मां हर हिक ॿिए खां वठंदो ऐं पंहिंजे सीने सां लॻाईंदो प्यारु कंदो रहियो। हज़रत अब्दुल मुतलब खुरूअ में जो सफ़ा मरवा जे विच में वाक़िए आहे नहर कयो ऐं हर हिक खे उन जो गोश्त ॾिनो। कंहिंखे बि वठण खां रोकियईं कोन को। इहा बि हज़रत अब्दुल मुतलब जे सुनतुनि मां हिकु सुनत हुई, जंहिंखे ख़ुदा इस्लाम में जारी कयो ऐं हर मुस्लमान जो खून बहा 100 उठनि जो थींदो। मोटबर मनकूल आहे त सभिनी खां पहिरीं कुणूं विधो वियो हज़रत मरियम दुख़्तरे हज़रत इमरान जिन जी हुई। वरी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम जिन जे लाइ कुणूं पाताऊं। वरी हज़रत अब्दुल मुतलब जी बासे पुट थींदो त क़ुर्बानी ॾींदो उन क़ुर्बानी ॾिनी। हज़रत अब्दुल्लाह जे पैदा थियो, उनखे ज़बह करे कोन सघियो, छो त रसूल ख़ुदा उन जे सलब मां हुया। कुणूं पियो 10 उठ, वरी 10 उठ, अहिड़ी तरह सां 100 उठ। जॾहिं 3 भेरा कुणूं निकितो तॾहिं उन्हनि खे ज़बह कोन कई, ज़बह न कयो। हज़रत अब्दुल मुतलब सम्झो त संदसि ख़ुदा राज़ी थियो आहे त हुन उठनि खे नहर कयो।